वक्त में हजरत हसन हुसैन की पींगे में सुमारे ते वक्त में भी कुरान जी तिलावत कंदिया ज़बाने हाल में थी चवे वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक ज़ाल्लन फहदा ववजदक आइलन फअग़ना फअम्मा अल-यतीम फला तक़हर वअम्मा अस्साइल फला तनहर वअम्मा बिनिअमति रब्बिक फहद्दिस। मुसलमानों अम्मा फातिमा जी तिलावत जो असरियो पैदा थियो जो हजरत हसन हुसैन मुसलमानों 70 साल की उम्र में कुरान जा हाफिज़ कारी बन गया। अजावई असांजी अमर अवई असांजूं वधड़ियूं अवई असांजूं न्याणियूं कंबल के भी साफ़ कंदव घर जूं हेलमाड़ियूं भी साफ़ पयूं कंदव रोज़ाना घर जे अंगण जी बुहारी पयूं ॾींदव साल जा साल गुज़रिया मुसलमानों कुरान मजीद हेलमाड़ी में पियो आहे अॼु अम्मा न्याणी कुरान खे छंडण जी लाइ बि तयारु कोन टेलीविज़न के शीशे के सुबह जी पैर में ओ मुसलमानों वही असांजी अम्मा न्याणी सुबह जो सवेर छंडींदव मुसलमानों कब्र जो साथी तव कुरान अल्लाह जो वासो त बेली कुरान सां वफ़ा कयो मरण खां बाद मुसलमानों कब्र में याशी कम ॾींदव इन्ही जी करे के अल्लाह वारे पंहिंजी ज़बाने हाल में चयो वारिस बधंदई बात खे जी छिके बदिजी फटो मथूं पया कंदा मजंद थी वई मई तकी कयो झटू झटू ये सदोरा पुट जी बींदा सही मौलाना मोहम्मद मूसा साहब मेहरबानी कयो असांजो बाबू वफ़ात करे वियो आहे सही मेहरबानी कयो बाबी के गुस्ल ॾियायो सही बाबी के गुस्ल ॾियायो जनाज़ो पढ़ायो ओ मुसलमानों इहो यार पहिरियां पाण गुस्ल कंदो अॼु यार के पिया गुस्ल कराइणी वे छाते मुसलमानों वॾाई नाज़ नखरा पे कयो ओ अदा इन दुनिया ते नाज़ नखरो न कजा नाला तुझ अल्लाह सी फरमाए वाला तमशी फिल अर्दि मरहा इन्नक लन तखरिकल अर्द वलन तबलुगल जिबाल तूला। अल्लाह से फरमायो दुनिया जा इंसानो इन दुनिया ते नाज़ नखरो न कजा खुदा जी ज़ात जो कसम मुसलमानों जेकी इन दुनिया ते नाज़ नखरो कंदा अॼु मुसलमानों कब्रिस्तान में सुता पिया अथव न हंधु न रिली न वियाणो न गादेलो का शइ कोन मुसलमानों पट ते सुता पिया अथव अल्लाह जो वासो त बेली कुरान सां वफ़ा कयो ओ मुंहिंजी अम्मा फातिमा जी नाली वारी अम्मा अम्मा आयशा जी नाली वारी अम्मा अम्मा बीबी ज़ैनब जी नाली वारी अम्मा अम्मा बीबी रुकैया जी नाली वारी अम्मा अम्मा बीबी अस्मा जी नाले वारी अम्मा अम्मा बीबी खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला जी नाले वारी अम्मा अम्मा मेमूना जी नाले वारी अम्मा अम्मा जवेरिया जी नाले वारी अम्मा अम्मा बीबी अस्मा जी नाले वारी अम्मा अम्मा हलीमा जी नाले वारी अम्मा अम्मा आमिना जी नाले वारी अम्मा मां तव्हांते मेहण खणी आयो हां अल्लाह जो वासो त बेली बच्चन की भी कुरान मजीद पढ़ायो पंहिंजी जिंदगी में कुरान मजीद की पढ़ायो मुसलमानों कब्र जन्नत जो बाग बणजी वेंदव साल जा साल गुज़रिया हल अम्मा न्याणी कुरान के हथ लाहिण जे लाइ तयार अदा मौलवी साहब पढ़ियल ई कोन्हे कुरान की किथों हथ लाही मुसलमानों नबी सजल फरमायो कि एड़ियूं भी शयूं अथव जंहिंजी ॾिसण सां मुसलमानों सवाब ई सवाब पियो मिलेव पढ़ियल कोन्हे कुरान के खोले ज़ियारत कंदव मुसलमानों पोइ बि सवाब पियो लिखंदव मां त तव्हांखे सवलो वज़ीफ़ो ॿुधायां ख़ुदा जी ज़ात जो कसम मुसलमानों जेकॾहिं कुरान जो हाफ़िज़ आलिम मौलाना मोहम्मद मूसा साहब मुसलमानों कुरान जा 83 पारा पढ़ेव
ختم قرآن جو پورو کرے وے ایڈا ان پڑھ لما نیانی بسم اللہ سا ختم پورو کے ثواب میں بھئی برابر تا بسم اللہ سا ختم کرنے جلا تیار رواج جے اندر اچھی دو کہیں گناہگار شخص کی کہیں خوابہ میں ڈٹھو تے جنہ جا سہرہ پیو کرے اڑے بابا کیڑو تجھو عمل رب کے ونیو چون لگو یا ربیو تک عمل کون ہو ماں تا ڈاڈو کندو سو پوری زندگی گناہ میں گزارے سے پر یار صبح جو پارو تھیندو ہو قرآن جو پڑھل بھی کون ہو سے قرآن مجید کھولے قرآن جی متا ہتھڑا رکھی چوندو سے یا اللہ جے کو لکھو تئی سچو لکھو تئی یا اللہ جے کو لکھو تئی سچو لکھو تئی اللہ کی مجھے یہ الفاظ ایڈا بنیا جو فرمائے بانا ونما رب معاف کرے چھڑیو میں جنت تو حوالے تھی بسم اللہ جا لفظ کو نہ پڑھیا سی قرآن کی کھولے زیارت تک ہے مسلمان اجا وہی سن خصوصا ملن مولوی جو مایو بین کیا بچوں میں انہوں میارو دے پیرو انسان پانچے چندہ بابا گھر کے دا ڈسو وہ بھی گھر جی گال اسان جی امان یعنی بھینا چاندی مولی صاحبہ مجھو گھر وارو مولوی تھئی سے مولی صاحبہ مجھو گھر وارو شیخ الحدیث بھی تھئی قرآن جے ٹرین سی پرن جو حافظ بھی تھئی خدا جی ذات جو قسم مسلمانو او مجھے اما بھینا پانچے مرست ناز نہ کجا پانچے پٹن تے ناز نکھرو نہ کجا خدا جی ذات جو قسم اما فاطمہ رضی اللہ تعالیٰ جی وفاتیا حضرت ابو ذر غفاری رضی اللہ تعالیٰ عنہ رات جو پر مسلمانوں سامیہ بھی لتو بٹھوا قبر کی لٹنی چون لگو او قبر خبردار تھی جا اجو بنی جہانن جی سردار محمد رسول اللہ جی نیانی تجھے پیٹ میں اچھن واریا سونے حسن حسین جی اممہ تجھے پیٹ میں اچھن واریا حضرت علی سیاں جی گھر واری تجھے پیٹ میں اچھن واریا گھوٹ کی جا مسلمانوں قبر جے کی پنجی زبان حال میں لفظ چال سونے جے پانیاں دی لکھن جی قابل ہے قبر پنجی زبان حال میں تھی چلے او ابو ذر خبردار تھی جا ماتا کا حسب نصب جی جگہ کونیا ماتا حملن جی جگہ جنجا عمل چنگاونا جیلا جلن جو باغ جنجا عمل برا ہو ابو ذر ماونا جیلا جہنم جی بائیں جہنم جو کھڑو آس عجب یہ صاحب کرو فیصلو کہو تو نبی کی نیانی کے جواب ہی ملو تو ایسا کہی ماں جلالا عجب میڑ کھڑی اللہ جو واسو تو بیلی پنجی ابی اما جی بھی عزت کرو چوتھ اللہ سے قرآن مجید جنر فرمائے وَقَضَى رَبُّكَ أَلَّا تَعْبُدُوا إِلَّا إِيَّاهُ وَبِالْوَالِدَيْنِ إِحْسَانًا اللہ سے فرمائے دنیا جا انسانو عبادت میں اللہ جی کا جا خدمت کرنی توری ابے اما جی کا جا علماء فرمائے اللہ جی عبادت کا بعد میں استاد جو لفظ چھونا چاہو مرشدہ جو لفظ چھونا چاہو شیخ الحدیث شیخ التفسیر جو لفظ چھونا چاہو کہ رسول نبی جو لفظ نہ چاہو ابے اما جو لفظ چھو چاہو علماء نے جی بھی تطبیق بنائی توے علماء فرمائے دنیا جو اصول توے مسلمانوں ہکڑو استاد حلے وے بے استاد مسلمانوں ملی ویندے ہکڑو مرشد حلے وے مسلمانوں بے مرشد ملی ویندے ہکڑی زالہ حلی وے بی زالہ ملی ویندے ہکڑا دوست حلے وے او مسلمانوں بے دوست ملی ویندے ہکڑا پری پیرا حلے وے او مسلمانوں بے ملی ویندے ہکڑی اولاد حلی وی بھی مسلمانوں ملی ویندے پر اپو مائرہ گلہ بچا گلت ہے خدا جی ذات جو قسم مسلمانوں زندگی میں ہکڑو دفع ملا داتے ہوئے وچڑی رات توری مسلمانوں زندگی پر کونا ملا دے انہی جی کرے اللہ سی فرمائے وَقَضَى رَبُّكَ أَلَّا تَعْبُدُوا إِلَّا إِيَّاهُ وَبِالْوَالِدَيْنِ إِحْسَانًا اللہ سی فرمائے دنیا جا انسانوں عبادت کرنی تو میں اللہ جی کے اوپر خدمت پجی ابی اما جی کا جا اج مسلمانوں اللہ جو واسو تلے پجی ابی اما جی عزت کا جا اج مسلمانوں ابی کی بھی گاریوں پیڑیوں ہیں اما جی جل کے پچھا پہ بیڑیوں ہیں اللہ جو واسو تو مسلمانوں ابی کی تکلیف نہ لی جا
अम्मा जी जल के न तकड़ी जामत बई जाल तबाही बर्बाद न थी वनी खुदा जी साजो कसम मुसलमानों मुझे सुने महबूबे मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रिज़ा रब्बु फी रिज़ल वालिदैन व सखत रब्बु फी सख्तिल वालिदैन नबी सजन फरमाया जंजो अब्बू अम्मा राजी तो ना को अल्लाह भी राजी तो सुभान अल्लाह अजू सच्ची दिल से आज़म के या अल्लाह आया हूं जलसे में जो आज़म तो के अब्बे अम्मा जी इज्जत करना इंशाअल्लाह पुत्राने भेण जो टाइम तवे ही रहंदासू अजावा ये साहबो चे पुत्र वे च दुनो थुंदो केर तू आही केर मा तो के सुञाण ही कोन सही तो या गलत तो चव अजो अबे के को अबो समझण जिला त्यारू कोन तवे को अम्मा के अम्मा समझण जिला त्यारू कोन तवे मुसलमानों अबो गारियों देवे अबे के मुसलमानों गार न दी जा अजावा ये सा अबे दिनी कोना के मैं पुत्र बे गारी दे सही तो या गलत तो अबे मुसलमानों इंदो घर में तटी जांदो अल्लाह करे पुत्र कुछ चवे ही न अरे मुसलमानों अबो पंजी बचन का पेट दिनी वे मुसलमानों अबे जी इज्जत का जा अम्मा जी जल जी इज्जत के त बई जान सुरखरू थी विंदा मुसलमानों माता हर जलसने बादल में ही भी चोंदो खुदा जी साजो कसमी डरिए पटका भी कोना छड़ाइंदवे या पीरी मुरीदी भी कोना छड़ाइंदवे ओ मुसलमानों कुरान जा हाफिज आलिम छो न थी वञो मुसलमानों यो इल्म भी कोना छड़ाइंदवे जैसी तैया पोमा राजी थींदवे भई जान ये समझो तबाही बर्बाद थी विंदवे मुसलमानों अबो गाल देवे अबे के गार न दी जा अम्मा बुजो देवे अम्मा के मुसलमानों बुझो न दी जा अबे मांजा गारियों मुसलमानों ये भी दुआओं पंजी बंदवे अबे मांजा धक्का मुसलमानों अबो धक्कने अबे की धक्कु न हण जा अम्मा जी जल मुसलमानों चंबो हणे अम्मा की चंबो न जा मता बई जान तबाही बर्बाद न थी वनी वे खुदा जी साचो कसम मुसलमानों मान तू चा मुझे सुने महबूबे मोहम्मदी मुस्तफा अहमदी मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रिज़ा रब्बु फी रिज़ल वालिदैन व सखत रब्बु फी सख्तिल वालिदैन नबी सजन फरमायो जो अब्बू अम्मा राजी न को अल्लाह भी राजी थे जो अब्बू अम्मा नाराज मुसलमानों न को अल्लाह भी नाराज अल्लाह जो रसूल भी नाराज बई जहालत तबाही बर्बाद अजू केड़ा हो सच्ची दिल सा जो अब्बे अम्मा जी इज्जत कंदा से पहले इंशाअल्लाह आलिम जो मकसद तो बेली अल्लाह जो वास अब्बे अम्मा की इज्जत मकाजी अहमद नवाब शाह साहब प्रोग्राम थे खुदा जी साजो कसम कुरान स्टेट पे मगर मौलवी साहब पे गाल तो ओकरे दोस्त कसम खड़ी मुझी गाल खुदा मां वाइज के बाबा अब्बे अम्मा जी इज्जत क्यों ना फरमानी सजा दुनिया भी तो था आखिरत भी तसियत हर गुनाह जी सदा मरण का बाद तवे पर मुसलमान जो घोटी वा कन खोले बुध जा अब्बे अम्मा जी ना फरमाना की दुनिया में सजा मिलंदा बाद मुना की कब्र में लहणो तो ये न समझा अब्बे अम्मा के मां दुखाई अब्बे अम्मा के मां जलीले फार के मुके कुछ न थियो याद रखो मुसलमानों खुदा की जात कसम मुल्ला मौलवी छो न हुजे अब्बे अम्मा जो जेकर नाफरमान थियो अब्बे की तकलीफ दे रब तेजी ते मौत न दी दस पेरो न के सजा सो अजो सच्ची दिस आया हो तौबा के या अल्लाह अब्बे अम्मा जा नाफरमान होता ने तौबा तो दोस्त बुदा से मौलवी साहब असांजे काजी अहमद में हिकिड़ो नौजवान पीउ मरियो अम्मा जी जल पाले वॾो कयो वॾे करण खां बाद दुनिया जा ढेर दुनिया दौलत जा ढेर वल्लो थियो अम्मा शादी कराए सो दोस्तनि यारनि जी दोस्ती में हो शराब ऐं नशे में शुरू थियो जीअं जो घर वापस अचे अम्मा जी जल के मुसलमानों धक हणे अम्मा जी जल के मार ॾे त मां पैसा ॾे त मां नशो करे अचां दुनिया दौलत तबाह बर्बाद करे छड़े आखिर में अमर के पे मारे कुदरत अल्लाह जी मुसलमानों अमर के मार दे दोस्त बुदासी एतरी अमर के मार पड़े जो मांजी जल बेहोश थी किरी पौंदी जालिमो बाद में अमर के छड़ींदो
कुदरत अला जी चवण लगा सी अम्मा जॾहिं होश में ईंदी हुई पंहिंजे मथे जो रो खणी आसमान ॾे निहारी करे चवंदी हुई या अल्लाह इन मुंहिंजी बची खे अखियुनि खां अंधो कजां जीअं मूं 3 साल जी नज़र न पवे त मां त बची वञा कसम खणी ॻाल्हि ॿुधाई ओ दोस्तो मां मेड़ खणी आयो हां अल्लाह जो वासो त मुसलमानो आलिम ऐं सालिह गुज़रो अबे मां जो नाफ़रमान न थी जा इएं न सम्झे जा त मथां अबो नाराज़ छो त छा थी पियो इएं सम्झे जा अल्लाह नाराज़ थी वेंदव अल्लाह जो रसूल नाराज़ थी वेंदव उन वक़्त में दोस्तनि ॿुधायो सी अम्मा जी बददुआ मुसलमानों कबूलियत जी का घड़ी अची वई बददुआ जो असर थियो उते जो उते यारो ॿिन्ही अखियुनि खां अंधो थियो इलाज करण जे लाइ मुसलमानों को डॉक्टर पाकिस्तान जो कोन छॾियईं दोस्तनि यारनि सां मशवरा करे दुनिया दौलत जा त कुझु ढेर पिया उहे गॾु करे मुसलमानों ॿारनि मुल्क लंडन वियो लंडन में उते वियो बाबा मां पंहिंजी अखियुनि जे इलाज लाइ आयो हां मुसलमानों डॉक्टरनि जूं रिपोर्टूं चेक कयूं मशीननि में रखी दाख़िल कयो हिन जी अखियुनि जा चेकअप कया विया डॉक्टरनि ॿार निकिरी करे चवण लॻा ओ यार तुंहिंजी अखियुनि में को फॉल्ट कोन्हे कनेक्शन तुंहिंजो मथां खां कटिजी चुको अथई मुसलमानों का खराबी कोन हुई अबे अम्मा जी बददुआ जो असर इहो थियो जो मुसलमानों कनेक्शन नज़र वारो कटिजी वियो डॉक्टरनि खे बि ताक़त कोन थी जो नज़र मोटाइणी वे अल्लाह जो वासो त मुसलमानों अबे जी इज़त कजां अम्मा जी जी इज़त कजां ॿई जान सुर्खू थींदे मां त हीअं बि चवंदो आहियां ख़ुदा जी ज़ात जो कसम अबे अम्मा जे नाफ़रमान खे मरण जे वक़्त में कलमो ज़बान ते नसीब कोन थींदो हदीस जो मुतालो नबी सन जो सहाबी केरु नबी सन जो सहाबी हज़रत अलकमा सहाबा डोड़ंदा भॼंदा फरमाया या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा सोना महबूब तव्हांजो शागिर्द तव्हांजो सहाबी सही हज़रत अलकमा की सकरात लगी आस ओ मुंहिंजा सोना महबूब कलमो ज़बान ते नसीब कोन पियो थे ॿुधो घोटकी जा मुसलमानो नबी सन फरमायो ओ पुट मालूम कयो अबो मां तस्किन कान सहाबा फरमाइंदा या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा सोना महबूब अबो वफ़ात करे वियो अम्मा कुराड़ी ज़िंदा नबी सन फरमायो पुट जल्दी कयो अम्मा जी जल के न पोड़ो हदीस में जे दो अम्मा रोणदी बजदी आई नबी सन जी कदमन में हाजिर थिया फरमाई फिदा का बी व उम्मी या रसूल अल्लाह ओ मुझे सोना महबूब मुझो अबू अम्मा तवाजी कदमन में कुर्बान ओ मुझे सोना महबूब अम्मा तवाजी आडो हाजिर हां नबी सन फरमायो अम्मा अलकमा का किड़ी गलती थिया अलकमा जो किरो डो है जुर्म थोआस जो कलमो ज़बान ते नसीब कोन पियो थे अम्मा जी अखियुनि मां पाणी वही आयो रोई करे चवण लगी या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा सोना महबूब अलकमा नंढो अलकमा जो बाबू वफ़ात करे वियो ओ मुंहिंजा सोना महबूब शादी क्या करे सघां पई पर मुंहिंजा सोना महबूब अलकमा जी जिंदगी जो मसलो ओ मुंहिंजा सोना महबूब मां शादी के भी छॾे ॾिनो सां ओ मुंहिंजा सोना महबूब मां पंहिंजूं ख़ुशियूं हज़रत अलकमा जे मथो कुर्बान करे छॾियो सां ओ मुंहिंजा सोना महबूब अलकमा के वॾो करण खां बाद ओ मुंहिंजा सोना महबूब अलकमा जा पेशाब ऐं पैखाना बि धोईंदी रही सां अलकमा जी खिदमतूं कयूं ओ मुंहिंजा सोना महबूब हाणे वॾो थियो शादी कराई सांस चंदो ॾियारनि खां बाद पंहिंजी ज़ाल जो चयो वठंदो आहे मां अम्मा जो चयो कोन वठंदो अथई मार कोन ॾिनई सिर्फ़ु अमड़ जो चयो कोन वठंदो अॼु दिलि ते हथ रखो कसम तो अलाह अमड़ जो चयो पंहिंजी जॻह ते घणो कुझु कयो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे मुसलमानों ख़बर तॾहिं पवंदो जॾहिं अबूअ मां दुनिया में जहान असां को पुछा कयो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे अबो यादि ईंदो त रातिनि जो रातिनि में रोईंदा ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं ख़ाली खट घर में नज़र ईंदी त हाय अबो बि का शइ अम्मा बि का शइ हुई अल्लाह जी ज़ात जो कसम आहे मता सम्झी त मोली साहब पंहिंजी ॻाल्हि थी
2023 जी हाणे 24 शुरू जो साल पूरो थी हिन जनवरी जे ॾियारनि में हाणे दोस्तनि खे मां ॾेखारनि तस्वीर त हिन ॾींहंनि में अल्हम्दुलिल्लाह गुज़िरियल साल मके पाक में तवाफ़ कयो इहा कंहिंजी दुआ हुई ख़ुदा जी ज़ात जो कसम अमड़ जी दुआ न मूं वटि का बनी आहे न मिल्कत आहे न दुनिया न दौलत बसि मदरसो आहे सिर्फ़ु अल्हम्दुलिल्लाह इहो ख़ज़ानो आहे जेको अल्हम्दुलिल्लाह तालीम हले अमड़ खे हिकिड़ी ॾियारी राति जो कसम ख़ुदा जो अमड़ खे चयसि बलोचिस्तान जलसे तो मोटियुसि राति जो 3 पिया थिया दरवाज़ो खोलियो अमड़ जी जल दरवाज़ो खोलियो अमड़ खे चयो अम्मा अञा जागी थी चई पुट जेसीं ताईं तूं पहुचंदो कोन्हे तुंहिंजी गाॾी जो हारून ॿुधंदीअ त निंड बि फिटी वेंदी मां चयोसि अम्मा राति जो पार थियो आहे हाणे महिरबानी करे हथड़ा खण त मके मदीने हलो पोइ अमड़ खिली करे चयो पुट 2017 में अकेलो भॼी वई मूंखे साल ई कोन आहे अल्लाह ताला 17 में भी नसीब कयो हो मां चयो अमड़ हाणे तोसां वाइदो आहे जेकॾहिं मां उमिरि ते हाणे वयसि त पहिरियों तूं मां वेंदुसि न त उमिरि ते कोन आहे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे मुसलमानों क़बूलियत जूं घड़ियूं त फ़ाइदो वठो अमड़ खां अमड़ जे क़दमनि में किरी पटको लाहे मेड़ करेसि टोपी ॾेई लाहे मेड़ करेसि अमड़ माफ़ ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे इतो अॼु जी वियो त ज़िंदगी भर कॾहिं जा साहिल कोन थी त अमड़ दुआ घुरी ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे 2023 जी जनवरी जी 1 तारीख़ ते 2-3 तारीख़ में 28 ॾींहं रब मक्के मदीने जो अमड़ सां गॾु ज़ियारत आहे मतिलबु सम्झो मौली साहब को पैसो हो हे क़ुरान मजीद पे मूं वटि 1 रुपयो बि न सभु अल्लाह ताला ॿारनि खे 6 लख रुपया ख़र्च थिया 3 लख रुपया ख़र्च आयो अल्लाह ताला बग़ैर हिसाब किताब जे अमड़ सां गॾु हरम पियो ॿियनि जी ॻाल्हियुनि खे छॾियो अॼु मां मेड़ खणी आयो हाँ ॿेली अमड़ जा ग़ुलाम असांजा ज़ैनुद्दीन खलीफ़े रहमतुल्लाह अलैहि वटि मुरीद आया पोइ साईं जन खे चयोसीं असांजा कर्ज़ नथा वञनि असांजा मर्ज़ कोन था वञनि जो महिरबानी कयो दुआ घुरो पोइ साईं जन फरमाए ज़ैनुद्दीन खलीफ़े रहमतुल्लाह अलैहि फरमाए पुट घर में अबू अमा अथव चयसि अल्हम्दुलिल्लाह अबू बि आहे अमड़ बि आहे साईं जन फरमाए ज़ालिम पंहिंजा हक़ीक़ी मुर्शिद छॾे वरी असां वटि आया वञो वञी पंहिंजे अबे अमा को दुआऊं घुरायो रब तव्हांजा सालनि जा मसइला मिंटनि में हल न करे त अहमदीन खलीफ़े चई सघनि मौलवी न नारे तकबीर शाने कुरान शाने मुस्तफा मकामे मुस्तफा शाने औलिया अल्लाह नारे तकबीर त रवि सजन फरमाया अमाल कमा के माफ़ कर ॻाल्हि यादि आहे अमाल कमा के माफ़ कर हदीस में अचे थो अमा रोई करे चवे थी या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा सुहिणा महबूब अलकमा जी लाइ न चओ ओ मुंहिंजा सुहिणा महबूब अलकमा जी लाइ न चओ नबी सजन फरमायो अम्मा अलकमा तुंहिंजो बच्चो आहे अलकमा तुंहिंजो बच्चो आहे अम्मा थी चवे हाउ या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा सुहिणा महबूब अलकमा मुंहिंजो बच्चो आहे अलकमा मुंहिंजो बच्चो आहे पर मुंहिंजा सुहिणा महबूब अलकमा जी लाइ न चओ हदीस में जी दो रहमतुल लिल आलमीन फरमायो माला तू चवल्ला सी फरमायो अमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन आलमीन जमा आलम जो आलम जबु अमा सिवल्लाह अल्लाह का मां सिवा जी को भी जान उन्हनि जी लासा जो नबी रहमत बंजी आयो हदीस में जी दो रहमतुल लिल आलमीन फरमायो ऐन बिलाल नबी सजन फरमाए बिलाल किथे आ हजरत बिलाल से रोना तो बजंदो आयो फरमाई फिदा का बी व उम्मी या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा सोना महबूब मुंहिंजो अबू अमा तव्हांजी कदमनि में कुर्बान ओ मुंहिंजा सोना महबूब मां तव्हांजी आॾो हाज़िर आहियां नबी सजन फरमायो पुट जल्दी कयो काठियुनि जो इंतज़ाम कयो हदीस में जी दुआड़ा बंजियो नबी सजन फरमायो अम्मा हाणे असांखे इजाज़त मिले नबी सजन खे अम्मा थी चवे या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा सोना महबूब छाजी पिया इजाज़त घुरो ॿुधो दुनिया जा मुसलमानो नबी सजन फरमायो अम्मा असांखे इजाज़त मिले अलकमा खे न बाह में उछलाईंदासीं हदीस में थी तो अम्मा जी पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई दां करे चवण लॻी या रसूल अल्लाह
ओ मुझे सुना महबूबा तवा ते रहमतुल लिल आलमीन आयो सही तवा किया था मुझे बच्ची के बा में उछलायो सही तवा ते शफीक रहीम भी आयो ओ मुझे सुना महबूबा तवा मुझे बच्ची के बा में किया बा उछलायो बुधो दुनिया जा मुसलमानो नबी सजल फरमाए अम्मा माफ करिए त हिन बाका बची वेंदो न त हिन बाका वधीक जहन्नम जी 70 सां वधीक उन में सड़ी खाक बची वेंदो हदीस में अचे थो अम्मा जी अख मां पाणी पिए रोई करे चवण लॻी या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा सुहिणा महबूबा मां तव्हांखे शायद पई बनाया सही मां तव्हांखे गवाह पई बनाया मां तव्हांजे साहबा खे गवाह पई बनाया सही माल कमा के माफ क्यों सावे सही माल कमा के माफ क्यों सावे हदीस में थी तो हजरत बिलाल से फरमायो माल कमा जे मथो अची पहुतो सो ज़बान तो लफ्ज़ जारी थे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमानों अम्मा माफ न पई करे कलमो नसीब को न पेटे अम्मा माफ कयो मुसलमानों नबी जी साहबी के कलमो नसीब पेटे तो ऐसा केड़ी मां जा लाला हो अल्लाह जो असो तो मुसलमानों अम्मा जी इज्जत कजा अम्मा जी जल्दी खिदमत कजा खुदा जी जात जो कसम ही जान दा सुरखरुती न प्रभु जान भी सुरखरुती विंदो अज साल गुजरिया अमर जी जल्दो करे पूछा भी न कैसे अमर तुझी तबीयत की सही तो गलत एकड़ो दोस्त को बुधाए कैसे अमर पंहिंजे पुट के जो पुट तेरा पे वने चे दोस्तन सां मिलण पे वना चे पुट वापसी ते अची त मुंहिंजे लाइ हिकड़ी मथे जो सूर जी गोरी वठी अचे छा चई मथे जो सूर जी गोरी वठी अचे पुट तो चवे अल्लाह करे मरे त जान छुटे त ये मथे जो सूर अध मुंह जो निकरी ए बच्चन जा लफ्ज़ दोस्तन यारन सां यारूं मल्हाइण वारो अल्लाह जो वास्तो तो अबे मां जी इज्जत अबे मां जी इज्जत अबे मां जी दुआ मुसलमानों आबादी तव अबे मां जी बद दुआ बर्बादी तव ये नते जो मुसलमानों आलिम भी चासी साले अत्यादी हाफिज कुरान बन जियासी पर अबे के अबो करे सडु करण जे ला भी तैयार को अजो अज़म कियो त इंशाअल्लाह ताला अबे मां जी इज्जत कंदासी कुरान जी तिलावत कंदासी इंशाअल्लाह नमाज जी पाबंदी कंदासी इंशाअल्लाह जेकी 5 वक्त नमाज पढ़ंदो वो हथ वठे इंशाअल्लाह इहो भी अज़म कियो त जेके पाण त नमाज पढ़दा पर पंहिंजी ज़ालन खे भी नमाज पढ़ाए इंशाअल्लाह इते कुछ हथ हेठ लगे तो तव्हांजी माउ न थी हले हा ज़ाल जो मोली साहब न चओ छा मांखे ख़बर मम्मा भी भयो भय जो मां एॾियूं ॾिगियूं कोन आहिनि वा हा बाक़ी ज़ोरी पाण जे पियो टायरे तो हथ ॾे तुंहिंजी मर्ज़ी आहे हिकिड़ी जगह ते कच्चे में बयान पियो कयां मां चयो बाबा जेके ज़ालनि खे नमाज़ी बणाईंदो ॿई हथ मथे पोइ ॿई हथ में मां चयो मां जेके ज़ालनि खे नमाज़ी बणाईंदा उहे बि ॿई हथ हिकिड़े वेचारे हथ मथे कयो हिकिड़ो हेठि कयो मां चयो अॼु ईअं छो चवंदा मौली साहिब बसि ॻाल्हि खे ढक हिन में बि राज़ अथई अड़े भाई हिन में कहिड़ो राज़ अथई चवंदा मौली साहिब असुल ॻाल्हि ही अथई मुंहिंजियूं शादियूं अथई ॿ घणियूं हा हिते बि ॿिनि शादियुनि वारा जवान सुतल हूंदा भयनि ते खोड़ ई नथो लॻे आया मुश्किल कर मां त पंहिंजे माइटनि खे चवंदो आहे ख़ुशूसन सिंधियुनि खे चवंदो ॿियनि खे छॾियो बलोच करे वेंदो गिरोही साहब करे ॿी ज़ात करे वेंदी सिंधी मुश्किल आहे अड़े बाबा छो मां जो जेकॾहिं सिंधी या भेण शादी कई आहे पाण चटो या रन चटो हा सवलो सस्तो करो फ़ैसिलो न हुनखे परेशानी न हिनखे परेशानी पोइ मौली साहब असुल ॻाल्हि इहा आहे जेकी पुराणी ज़ाल उहा त चयो वठंदी आहे हुनजो हथ मथे कयो त साईं भाई जेकी नई वती त साईं इहा ॾाढी ॾिंगी आहे हिनजो मां ज़ामिन पढ़े ईअं त कोन्हे न चवंदो न ज़ालनि खे निमाज़ जे लाइ चओ हिकिड़ी जॻह ते मौली साहब हो पोइ जमात खे चए बाबा 5 रुपया निमाज़ जा ॾियां रोज़ानो निमाज़ पढ़ंदव चई बीठो पोइ निमाज़ ई न पियो थिए पोइ कुदरत अलाह जी मौली साहब चयो बाबा 5 रुपया ॾियां पोइ निमाज़ पढ़ंदव त सॼी जमात पढ़ण में सलाह कई हाओ मौली साहब निमाज़ पढ़ंदासीं पर पैसड़ा ॾींदे मौली साहब चयो बाबा 5 निमाज़ूं 5 रुपया ॾींदोसांव कुदरत अलाह जी जमाती जेके बि यार मुंहिंजा दोस्त सभु उन्हनि खे चयो बाबा अचो
सही मौलाना मोहम्मद मूसा 5 रुपया नमाज जा पियो ॾेव 5 नमाज़ूं पढ़ंदो 5 रुपया मिलंदव सुबह जी नमाज़ 4 सिफ़ूं थियूं ज़ोहर जी नमाज़ ते ॿाहिरि बि बची वई फराशूं पाण पियो विछाए कुदरत अलाह जी ख़बर तॾहिं पइजी वई जो इशा मग़रिब जी नमाज़ ते माण्हू जुती वारी जाइ ते पिया नमाज़ पढ़नि एॾी ख़बर बाबा 5 रुपया मिलंदा कुदरत अलाह जी मुसलमानों इशा जी नमाज़ पूरी थी सही मौलाना मोहम्मद मूसा महिरबानी कर 5 रुपया असांखे वापसि मिलनि असां 5 नमाज़ूं पढ़ियूं मौलवी साहब जे बाबा ने ॻाल्हि ॿुधो जमात ॾाढी ॾिंगी हुई चवण लॻो बाबा महिरबानी कयो 5 नमाज़ूं पढ़ियूं अथव ॿी महिरबानी कयो अरे बाबा कहिड़ी जे बाबा 5 रुपया खुलियल कोन सो महिरबानी कयो सुभाणे 5 नमाज़ूं ॿिए पढ़ो कॾहिं 10 रुपया ॾींदोसीं जमात जो मौलवी साहब तॾहिं त असां नमाज़ पढ़ंदा ई कोन्हे उथंदे उधर शुरू के पोइ किथां पढ़ंदासीं माण्हू नक़द ॾिए त कमु वधे कुदरत अलाह जी जेके जमाती वीचारनि खे 5 जी ज़रूरत हुई चए बाबा ठीकु आहे जाते 5 पढ़ीसीं 5 ॿिए बि न बि हा कुदरत अलाह जो ॿियो ॾियारो थियो वरी 5 नमाज़ूं ॿिए शुरू थियूं ॿियो नमाज़ूं शुरू थियूं मुस्लमानों सुबुह जी नमाज़ ते बि मस्जिद भरियल कुदरत अलाह जी सर्दीअ जी मौसम बि बर्दाश्त करे मुसलमानों मस्जिद भरे आ पाण नंढा बि आया वॾा बि आया बीमार बि वठी आया बाबा 5 रुपया जी जाइ ते 10 मिलंदव नालो लिस्ट में पियो लिखे जीअं मुसलमान जूं एंजूं पिया वठूं 5 घर ईंदा 50 माण्हू कढ हूंदा बाबा पैसा मिलंदा अड़े 5 खे मिलंदा न चए बाबा असां बि वठंदा अड़े मुसलमानों लालच में अची पिया मुसलमानों सुबुह जी नमाज़ ते बि रश मग़रिब जी नमाज़ ते रश एतिरी जमा थी वई जो 12 11 नमाज़ूं पिया पढ़नि इशा जी नमाज़ ते मौलवी साहब ने 10 रुपया मौलवी साहब चयो यार हिननि जहिड़ा बेवकूफ़ मां किथे कोन ॾिठा मौलवी साहब चवण लॻो ओ बाबा ॾियो त हाल वाल मां हिते मस्जिद में नमाज़ पढ़ाईंदो आहे पेशमा मूं तव्हांजो पघार के ॾींदो आहे चइसि असां जॾहिं जेकॾहिं तव्हांजी ॻोठ जो को माण्हू मरी वञे जनाज़ो पढ़ायां निकाह पढ़ायां पैसा मूंखे चवंदो चइसि असां जॾहिं जेकॾहिं फितरानी जो वक़्तु अचे मूंखे पैसा केरु ॾींदो आहे चइसि असां जॾहिं मुसलमानों तव्हां जहिड़ो सादो ॿियो मां जेकॾहिं बीमार थिया मूंखे पैसा केरु ॾींदो आहे चइसि असां मुंहिंजा जेकॾहिं ॿार बीमार अथनि बचा नियाणियूं उन्हनि जे लाइ पैसे दवा जे लाइ केरु ॾींदो आहे चइसि असां तॾहिं निभाॻो सभु शइ तव्हांजो मूं वटि वरी पैसो किथां आयो जमायती चवण लॻासीं असांखे पहिरियां ख़बर हुई से मौलाना मोहम्मद मूसा तूं असांखे चयो हो असां पहिरें ॾींहुं सम्झोसीं तूं असां सां अटकल कई पर मौलवी साहब तूं असां सां धोखो कयो आहे चङो कोन कयो अथई असां बि तोसां घटि कोन कई आहे अड़े छा कयो अथव चए मौलवी साहब जेकी कल्ह वारियूं 5 नमाज़ूं पढ़ियूंसीं उहे बि बिना बुज़ू जे पढ़ियूं त सही हालत में छा यादि अॼोकी जेकी 5 नमाज़ूं पढ़ियूंसीं इहे बि बिना बुज़ू जे पढ़ियूं त सही मौलवी साहब तूं बि यादि कंदे का जमाती अहिड़ा मिली आहे 10 नमाज़ूं बिना बुज़ू जी हा ईअं त न कंदो न अॼु आज़ाम कयो त इंशाअल्लाह ताला 5 वक़्त नमाज़ पढ़ंदासीं इंशाअल्लाह ताला अॼोकी न प्रोग्राम जेकॾहिं हिकिड़ो नमाज़ी पैदा थियो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे असांजी बिरादर भाऊ अयाज़ साहब भाऊ एजाज़ अहमद साहब जुमला जमात भया बिरादरी जी ईअं सम्झो महिनत खे रब क़बूल ऐं मंज़ूर करे छॾे अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह सां जेकी कलमा चवराया आहिनि क़बूल ऐं मंज़ूर फरमाए ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी वमा तो